साज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो जलवो नजर में हिन मोहब्बती मिजाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मिजाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे तॾहिं तव्हांखे सॼो ॾींहुं इंतज़ारु करायो अथई ख़ैर हिन पासे ॾे मुंहिंजो कमिरो आहे जेकॾहिं तव्हां आराम कयो त तव्हां उते कयो मां उहो ई आसाने ते वेंदुसि ठीकु आहे साईं वरी महिरबानी देर मां बि सुबुह लाइ वेही वेही ॾाढो थकिजी वियो अॼु त नंढे साहब जे कमरे में आराम रूह के दिल जिया बकोड़ियो थी केतिरा ॾींहं थी विया आहिनि रियाज़ सां मुलाक़ात ई न थी आहे जीअं जीअं सिक थी लॻे तीअं तीअं दूरी बंगले ते निभागो हुनजो नौकर मिलण नथो ॾिए आस्थाने ते वरी हुनजा दोस्त था अची तंग कनि कीअं करियां कुझु त करिणो पवंदो न काइनात तूं हाणे शादी करे छॾ माई ॾिसे नथी या कहिड़े ख़्याल में गुम आहे आई एम सॉरी प्लीज हाँ सही चई वियो मां त वाकई रियाज़ खां सवाइ कुझु कोन थी ॾिसां वरी मूंखे थो चवे शादी करे छॾ छो रुस्तम दरअसल कम एतिरा आहिनि जो मूंखे तव्हांजो ख़्यालु ई लही वियो पर तव्हां राति किथे हो तव्हांजो पुटु आयो हुयो उन पंहिंजो रूम ॾिनो हुयो अच्छा इहो त चङो थियो जो मुंहिंजे पुटु तव्हांखे कमिरो ॾिनो किथे रुस्तम ख़ान ईअं न चयां त कमाल ख़ान मुंहिंजो ख़्यालु ई न कयो हूअं रुस्तम ख़ान मुंहिंजे ख़्याल में तूं ॻोठु हलियो साईं छोकिरी खे नौकिरी त मिले न कमाल थो करे रुस्तम ख़ान मूंखे बराबरि कम घणा आहिनि पर मां छोकिरी जो ऑर्डर करे छॾियो आहे सच साईं हा मूं हींअर ई ड्राइवर खे चयो आहे त छोकिरीअ खे ड्यूटी ते छॾे अचे ऐं तोखे बस स्टॉप ते पर साईं ये हिते अकेली कीअं रहंदी पर बाबा यूनिवर्सिटी में भी त पढ़ी आहे न उते तूं गॾु रहंदेसि छा हिकु ॿिनि ॾींहंनि में किथे जाइ ॻोल्हे वठंदी पढ़ियल लिखियल छोकिरी आहे का ॿारड़ी सादी छोकिरी न आहे भला जेकॾहिं जेसि ताईं राइश पंहिंजी मिलेसि तेसि ताईं ॿ चारि ॾींहं मुंहिंजे बंगले ते हली रहे तव्हां सां को लेखो ई त कोन्हे न बाबा तव्हां हाणे वञो ड्राइवर तव्हांजे इंतज़ार में बीठो आहे ऐं जेका का शइ खपे त हुनखे ॿुधाए छॾिजो शाम जो तव्हांखे खणण बि ईंदो यार ही ॾिस जो तलबऊ सो मिलऊ रियाज़ सां पाण तोड़े पिया चऊं ख़ैर में पोइ हलो त
कचहरी था क्यों? न कचहरी करण लाइ न, असां ॿिन्हिनि प्रोग्राम ठाहियो आहे सिनेमा ते फिल्म ॾिसण लाइ, सो हिन जे करे तूं ॾे पिया अचूं। न यार, ये 3 कलाक गफ़लत में गारण मूंखां ज़ोर आहे। यार तूं असां खां एॾो वहूं छो थो वञी? कहिड़ो असां गुलेल आहियूं जो तूं कांव वांगुरु थो डिॼी? गुलेल त तव्हां मूंखे था सम्झो न। न कोन था सम्झूं, हाणे त असां था हल न यार। जेकॾहिं अॼु फिल्म ॾिसण जे बदिरां तव्हां मूंसां हलो त काॾे? आस्थाने ते? न बाक़ी हली त ॾिसो, जेकी ॻाल्हियूं तव्हांखे ॾुखियूं थियूं लॻनि मन सहजूं थी पवनि। वाह जो कम खे लॻो आहे। रियाज़, तुंहिंजूं ॻाल्हियूं त वाक़ई ॾुखियूं आहिनि, पर अॼु फिल्म ॾिसण जो प्रोग्राम कैंसिल। अॼु जी शाम रियाज़ जे नाले। न मुंहिंजे नाले न, पर सोज़ ऐं साज़ जे नाले। अचे चाचा साईं। छो भला धीअ, अञा पगार कोन मिली अथई छा? न चाचा साईं, पगार मिली आहे। अञा घर में हाणे दाख़िल थी हुयसि त तव्हां चांहि लाइ चयो, खणी थी अचां। अचे चाचा साईं, पूरा 5000 आहिनि, गिणे वठो। ठीकु आहे धीअ, पूरा वे धीअ वे। धीअ नाराज़ न थींदी कर। मूंखे बि दुकान वारे खे खीर वारे खे पैसा ॾियणा हूंदा, मां पाण तो कोन थो खणा। धीअ तूं जो नौकरी थी करी, अॼुकल्ह फैशन आम जाम थी पियो आहे, तूं जो मथे तां रोज़ कोन थी लाहीं, न को नहनि खे रंग थी हणी,
ऐं न को सेशन थी करी, ऑफिस वारा टोकनी कोन था। चाचा साईं, तव्हांखे यादि आहे अञा मां नंढी हुयसि त तव्हां मथो उघाड़ो करण ते मूंखे ॾाढो मारींदा हुया ऐं जॾहिं मुंहिंजा न वॾा हूंदा हुया त तव्हां मुंहिंजा कन पटींदा हुया। ऐं अॼु धीअ, वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे, ज़माने सां बि त हलणो आहे न। चाचा साईं, तव्हांजे लाइ वक़्तु ॿी माना रखंदो हूंदो, पर सिज साॻियो आहे, चंड साॻियो आहे, सितारा साॻिया आहिनि, कुदरत जो कानून साॻियो आहे। चाचा साईं, क़ुर पाक पढ़ण खां पोइ मूंखे अहसासु थियो त तव्हां जेको कुझु बि चवंदा हुया बिल्कुलु सही चवंदा हुया। हा धीअ, जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर मुंहिंजे तरफ़ खां का बि रोक टोक न सम्झिजां। चाचा साईं, मां मथे ते रओ पाइण वारे अमल मां तमामु घणो ख़ुशि आहियां, छाकाणि त इहो अमल काइनात जी अहिड़ी ख़ातून जो अमल आहे जंहिं ते जेतिरो नाज़ कजे घटि आहे। चाचा साईं, मां उन्हनि छोकिरियुनि मां न आहियां जेके मग़रिबी तहज़ीब जी कंहिं फिल्मी अदाकारा जी कॉपी करे फ़ख़ुरु महसूसु कंदियूं आहिनि। चाचा साईं, मां जो फेशियल करायां, मेकअप कयां, त इन जो मतिलबु त इहो थियो त मां मालिक साईं जी ॾिनल सूंह मां ख़ुशि न आहियां। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। पाछाही न पाड़ियां सर्दियूं सुई साण, ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नादर कहिड़ा हाल आहिनि? खैर लॻा पिया यार। अशरफ सेठ आहे न, हज तां मोटी आयो आहे, सभु हुनखे मुबारकबाद ॾियण था हलनि, असां बि हलूं न। यार नादर, तूं थी अच वञी। न न, ईअं वरी कीअं थींदो यार, गॾिजी था हलूं। ओके। अस्सलाम वालेकुम साईं, मुबारक हुजे, भलो पार अथसीं। साईं, ख़ैर सां घुमी आयो? छो कमाल खान आयो पुट, मुबारक न था ॾियो। साईं, अवां हज जी सआदत माणे आया हो, यकीनन ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इजाज़त हुजे त मां तव्हां खां कुझु सवाल पुछां? हा बाबा, अल्हम्दुलिल्लाह, भली पुछो। साईं, जॾहिं तव्हां पंहिंजो घर ॿार छॾे ऐं हज जे इरादे सां निकितो त छा गुनाहनि खे तरक करण जो बि इरादो कयो? मूं त हेॾा ख़्यालु कोन कयो। साईं, जंहिं वक़्तु तव्हां पंहिंजे जिस्म ते अहराम ॿधो, अहराम मतिलबु जेको अछो ऐं सोटी कपिड़ो आहे, छा उन जे पहिरण खां पोइ तव्हांजे ज़हन में इहो ख़्यालु आयो त वरी तव्हांजे जिस्म ते को क़ीमती कपिड़ो न पहिरबो? छाकाणि त माण्हू खे वापसि बि उन ई अछे कपिड़े में वञिणो आहे न। न, मूं त इहो सोचियो ई न हुयो। साईं, जॾहिं तव्हां मुज़ल्फ़े में पहुतो त छा तव्हां पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि खे तरक करण जो इरादो कयो? साईं, अल्लाह साईं जे घर जो तवाफ़ कंदे, मतिलबु बैतुल्लाह जो तवाफ़ कंदे तव्हां पंहिंजी अखियुनि सां अल्लाह पाक जे जमाल जे कुदरतुनि खे ॾिठो? भला साईं, मिना में पहुचण खां पोइ छा तव्हांजी हस्ती तव्हांजे वजूद खां अलॻि थी? न। हाजी साहब, कुर्बानी त यकीनन कई हूंदी तव्हां? हा अल्हम्दुलिल्लाह, हिकु सेहतमंद बकरे जी कुर्बानी कयमि। साईं, बकरे जी कुर्बानी त ज़ाहिरी रंग आहे, हक़ीक़त में त इंसान खे पंहिंजे नफ़्स खे कोणो आहे। कुर्बान गाह में छा तव्हां पंहिंजे नफ़्स खे कुठो? न न नौजान, मूं त इहो न कयो, पर इहे तव्हां सभु ॻाल्हियूं किथां सिखियूं? सिर्फ़ु नफ़्स खे 3 तलाक़ूं ॾियणियूं आहिनि, पर हिते त सभु मुख़न्निस आहिनि। मुज़क्कर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालिब मौला आहे। मूंखे लॻे थो त मुंहिंजो हज हिकु आम हज और हज आहे। मुंहिंजो हज क़बूल थियो हूंदो अलाए बि न। अहिड़ी ॻाल्हि न आहे साईं, मालिक साईं क़बूल करण वारो आहे। तॾहिं त मां चवां थो त भिटाई सरकार खे पढ़ो त सभु कुझु मालूम थी वेंदो। त वञी छो वणकार, हिते न ॻोल्ही हो तके।
लिको की न लतीफ़ चे बारो छो बेपार नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो सबका पिरियां पूजी सबका पिरियां पूजी नीने दुन गाल भूल साईं छा ॻाल्हि आहे छो परेशान आहियो तुम त करियो छा करणो आहे बाबा मां पंहिंजे पुटु रियाज़ जे करे परेशान आहियां सोचां थो त कंहिं नफ़्साती डॉक्टर खे घुरायां डॉक्टर साहब छा थियो काॾे वियो रियाज़ काॾे मुंहिंजे लाइ पाणी खणण वियो आहे सही हिन जूं इहे ई ॻाल्हियूं त ख़राबु आहिनि न नौकरनि जे हूंदे सूंदे वक़्तु सभु कम पंहिंजो पाण कंदो कमाल साहब तव्हांजो पुटु त तमामु ठीकु ठाक आहे तमामु ठीकु थो करे तव्हांखे एतिराज़ु छो आहे छा 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 डॉक्टर साहब तव्हांखे मुंहिंजो पुटु सियाणो थो लॻे हू त इंतिहाई निकमो आहे इहो तव्हांजे पंहिंजे सोच ऐं नज़र जो फेर आहे एक्चुअली हू त निहायत बासलाहित माण्हू आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त हुन मूंखे क़ाइल करे छॾियो आहे त हीअ दुनिया सॼी रांदि खां सवाइ कुझु बि न आहे कमाल साहब मां पाण नफ़्सियात जो डॉक्टर आहियां ऐं मूंखे घणे भाङे सभु कुझु ख़बर आहे पर जंहिं अंदाज़ सां ऐं जंहिं एंगल खां तव्हांजे पुटु मूंखे नई दुनिया सां रूशनास करायो आहे मां त हिन जो मोतक़द थी वियो आहियां साईं महिरबानी थैंक यू अरे बाबा कहिड़ो जादू कयो थी डॉक्टर साहब ते जो ही बि तुंहिंजी पुठि भराई थो करे बाबा साईं मूं त का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न आहे कई मूं त सिर्फ़ु डॉक्टर साहब जे सवालनि जे जवाबनि में पंहिंजो मौक़ुफ़ पेश कयो बाबा मूंखां का ग़लती थी आहे छा न बाबा न न तूं जंहिं लेबॉर्ट्री में कमु थो करे न उहा का आम लेबॉर्ट्री न आहे लेबॉर्ट्री कहिड़ी लेबॉर्ट्री डॉक्टर साहब ही कंहिं बि लेबॉर्ट्री में कमु कोन कंदो आहे बल्कि हिकिड़ी पुराणी जाइ में वेही मखियूं वेठो मारींदो आहे साइंस जी लेबॉर्ट्रियूं जिते इंसान जी फलाह लाइ ऐं इंसान जी भलाई लाइ जिते केतिरियूं शयूं ईजाद थियूं आहिनि उते एटम जहिड़ी शइ दरियाफ़्त करे इंसान जे तबाही जो सामान बि थियो आहे पर कमाल साहब तव्हांजो पुटु रियाज़ साहब त हिकिड़ी अहिड़ी लेबॉर्ट्री में कमु थो करे जिते रूह जे एटम जी दरियाफ़्त थिए थी जिते लोभ ऐं लालच खां पाक मुआशरे जो मास्टर प्लान तयारु कयो वञे थो नौजवान तव्हांजो पुटु उन लेबॉर्ट्री में कमु थो करे साईं हीउ जेको मुंहिंजो माल मिल्कियत आहे उहो केरु संभालींदो बाबा साईं मूं तव्हांखे केतिरा दफ़ा ॿुधायो आहे त हीउ माल मिल्कियत हीउ दौलत मुंहिंजे कंहिं बि कम जी न आहे बाबा साईं हीउ सिर्फ़ु अखियुनि जो ड्रॉ आहे बाबा तव्हां कॾहिं समुंड खे पाणी पीअंदे ॾिठो आहे या कॾहिं वणनि खे पंहिंजो मेवो खाईंदे ॾिठो आहे कॾहिं गुलनि खे पंहिंजी ख़ुशबू सिंघंदे ॾिठो आहे तव्हां वेरी गुड तव्हां ॾाढो ख़ूबसूरत मिसाल ॾिनो आहे ऐं कमाल साहब मां तॾहिं त चयुमि त तव्हांजे पुट में एतिरियूं ख़ुदादात सलाहियतूं आहिनि जंहिंजी तव्हांखे ॼाण कोन्हे का बाबा साईं इहो सभु कुझु इहे सभु शयूं असांखे इहो सेखारनि थियूं त असां ॿियनि जे लाइ जीअणु सिखूं कमाल साहब अॼु जे दौर में हिर्स ऐं हवस जी जेका दुनिया आहे उन में डॉक्टर साहब जेके असांजा वॾा वॾा मेडिकल सेंटर था ठाराइनि ऐं पोइ उहे मजबूर ऐं मुफ़िलसी जो नाजाइज़ फ़ाइदो था वठनि मरीज़नि जे मां ऐं इहो अमल कमाल साहब मूंखे पंहिंजो पाण खां केरु नथो ॾिए असां जेकॾहिं पंहिंजो पाण में तब्दीली न आणींदासीं त पोइ मुआशरे में तब्दीली नामुमकिन आहे अॼु खां पोइ इहो तय आहे त आउं पंहिंजे जेको असांजे मरीज़नि जे विच में पैसे जी दीवार हुई न हिकिड़ी त आउं तय कयो आहे त उन दीवार खे हटाए ऐं बिल्कुलु मुख़्तसिर फीस पंहिंजे मरीज़नि खां वठंदुसि जीअं हुन ऐं असां मरीज़ में असांजे विच जी इहा दीवार ख़तमु थिए ऐं आउं घणे खां घणी ख़िदमत करे सघां मूंखे सम्झ में नथो अचे त जंहिं नफ़्साती डॉक्टर खे मूं पंहिंजे पुट जे इलाज लाइ घुरायो आहे उहो पाण अहिड़ियूं क़िस्म जूं ॻाल्हियूं करणु लॻो आहे बाबा
डॉक्टर साहब जिनके जेकॾहिं तव्हां फीस ॾियणु चाहियो त ॾेई छॾियो। साईं जन मूंखे तमामु घणो टाइम ॾिनो आहे। न बाबा न न न न बिल्कुलु न। दरअसल तुंहिंजी ॻाल्हियुनि ऐं तुंहिंजी सलाहियतुनि त मूंखे नओं घस ॾिनो आहे ऐं उन जो मुल्ह आहे ई कोन। मूंखे लॻे थो त तुंहिंजो मुर्शिद कामिल आहे। साईं मुर्शिद घस ॾिनो ऐं चयईं त जंहिंजी चीच सैयद जे हथ में तंहिंखे लहर न लोॾो। मूं मासूम थी चीच पकड़ी, हाणे भोराईअ में भाल पाण थो करे। वाह पुट वाह वाह। कमाल साहब मां हलां थो ऐं मां हिकिड़ो मशवरो ॾियां। जॾहिं वांदकाई मिले ऐं दुनियादारी खां फारिग थियो न त रियाद सां ज़रूरु कचहरी कजो। आउं आहियां थो, तव्हांखे रूहानी सुकून मिलंदो। मोकिलाणी महिरबानी। छा मसलो आहे तोसां? जॾहिं बि मिले थी वठ वठण जे माहौल में आख़िर ॻाल्हि छा आहे? ज़िंदगी गुज़ारण लाइ जतन थी कयां, कैमरा खपाए पैसा वरितमि ताकि किताब वठी सघां, पर हे हमरा मुंहिंजे कढ लॻो वियो आहे। लॻे थो मूंखे हिन पैसा वठंदे ॾिसी वरितो आहे। जिते अटो मज़दूरी कमाई खां महांगो थी वञे उते अहिड़ा ई लुच लुफर जनम वठंदा आहिनि। इन में आम माण्हू जो कहिड़ो ॾोह आहे? तव्हां मुंहिंजी हर भेरे मदद कई आहे। कुझु अहिड़ो सिलसिलो जोड़ियो जो मां हे मुल्क छॾे ॿाहिरि मुल्क हली वञा। हा, मुंहिंजो दोस्त आहे रियाज़ साईं, उनजो पीउ MP आहे। मां उनखे चई कुझु अवां लाइ करे थो वठां। मां अकेली रहंदी आहियां। पीउ मां त नंढो हूंदे ई गुज़ारे वियो। मूंखे पंहिंजी माउटली मां पालियो आहे। पढ़ाई लाइ पैसो कोन्हे, शौक़ु ॾाढो आहे। मां कुझु करणु थी चाहियां, कुझु बणिजणु थी चाहियां। सम्झ तुंहिंजो कमु थी वियो, पैसा बि अथई ऐं पासपोर्ट ठाराए ऐं पोइ तो निकिरी वञ। थैंक यू। छो मां हिते नथो अची सघां? न सर, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां इहो पई सोचां त मां हिन ग़रीब खाने में अव्हांखे किथे विहारियां। जिते तूं वेहंदी आहीं। अचो अचो वेहो। आया अंगण अजीब नसीब बलाया, अंगण अजीब नसीब बला, वो अंगण चुमा या अजीब चुमा वो। भला भाग मुंहिंजा। सर मां तव्हां लाइ चांहि ठाहे वठां। पर सर पोयूं तारीख़ूं आहिनि न, पती खपी वई आहे। मूं पाण बि चांहि न आहे पीती। काइनात, तुंहिंजी सच ॻाल्हाइण जी आदत ॾाढी सुठी आहे। बाक़ी मां न। तूं त सरापा सोन आहीं। तूं जहिड़ियूं सादियूं उजरियूं ऐं सचार छोकिरियूं किथे आहिनि अॼुकल्ह? हिते त चो तरफ़ चालाकियुनि जा ॼार विछायल आहिनि। अॼु जी मॉडर्न छोकिरी मर्दनि खे बेवकूफ़ बणाए सॼो ॾींहुं रुॻो माल गॾु करण जे कढ आहे। सर जेके छोकिरियूं पंहिंजे मुक़दस रिश्ते, पंहिंजी माउ
ऐं पंहिंजे पीउ खे बेवकूफ़ ठाहे सघनि थियूं, पोइ उन्हनि लाइ दुनिया जा ॿिया माण्हू केॾी महिल नथा रखनि। काइनात, तूं सादी हुजण सां गॾु ज़हीन बि आहीं। हाँ सर, मां होशियार आहियां। शाह साईं जे रिसाले मां बेत पे पढ़ियां। आऊं डोरियां शाल मां लहाएं तन मां मिली तूं, लूण लूण मंझा मुंहुं लोच तुंहिंजी न लहे। सुभान अल्लाह, ही सिर्फ़ बेत आहे या तुंहिंजे अंदर जो आवाज़? काइनात सोने लतीफ़ जे फ़लसफ़े में वॾो मक़सदु समायल आहे। हिन दुनिया में जीअं बि हासिलात जी कोशिश कई आहे, उनखे पंहिंजे फ़ैसिले ते पछताइणो ई पियो आहे। लोच जो न लहण ई ज़िंदगी बख़्शे थो। बाक़ी मेलाप त मोहबत जो मौत आहे। इन करे त इज़हार नथी कयां, छो त इज़हार खां पोइ इनकार मूंखे बर्बाद करे छॾींदो। इन करे मिलण जी आस खणी जीअण जो मज़ो थी वठां। ऐं हू त मुंहिंजे लाइ देवता आहे। काइनात, तूं एतिरी बि ॾाही न थी जो ॾुख ॾिसणा पवनि। हा, पर भोराईअ में बाल करण जी उम्मीद बि त अथमि न। केरु आहे उहो ख़ुशनसीब जेके तो जहिड़ी सबाजड़ी पंहिंजे दिल जे मंदर में वेठी थी पूॼे? ॿुधाए? हा, तव्हां। तो मुंहिंजे बारे में इहो सोचो बि कीअं? अखड़े नारो मुआ पुछी न कयो, उते वञी अड़ियूं जिते चवण न चारो, हीअड़ो वीचारो वाटूं झलियो विझुले। छा ॻाल्हि आहे? काफ़ी परेशान आहीं। तव्हांखे त ख़बर आहे त मूंखे नौकिरी जी कासो कमाल साहब वठी ॾिनी हुई ऐं मां रहंदी बि हुई उन ई बंगले में ई आहियां। मूंखे ख़बर आहे। हफ़्तो खनि त कुझु मामिलो ठीकु हुयो, पर कुझु ॾींहंनि खां कमाल साहब त आहिनि महिल? हाँ, मैं हींअर आयुसि। ही गिफ्ट तव्हांजे लाइ घुरायो आहे। सुबुह जो डाइनिंग टेबल ते ही तव्हांखे पातल ॾिसो।
कॾहिं हथ थो पकड़े त कॾहिं कमरे में अची तंग थो करे त कॾहिं वरी शादी जी ऑफर थो करे। पोइ त भलो न, तुंहिंजूं त 5 आङुरियूं गिह में आहिनि, गिह में। ॾिसो मां मज़ाक जे मुंडे में बिल्कुलु न आहियां, मां हुन वटि हरगिज़ नथी रहणु चाहियां। हेलो जी जी मां ऑफिस में आहियां। केरु हुयो ऐं एतिरो बदिलियो, कंहिंसां पई ॻाल्हाए? इहो ई कमाल साहब हुयो। छा चई? चई त जल्दी तव्हां तयारु थी वठो, मां ड्राइवर खे मोकिलियां थो कंहिं पार्टी मिलणो आहे। छो थी भागनि खे लतूं हणे पई? जॾहिं छोकिरियूं सिकनि थियूं त ज़िंदगी में अहिड़ा मौक़ा मिलनि। हीअ त मिनिस्टर आहे, मिनिस्टर। सणिबो गिरो। छोकिरियूं त आवारा क़िस्म जे छोकिरनि सां गॾु घुमण फिरण में ऐं हुन सां दोस्ती रखण में फ़ख़्रु महसूसु कंदियूं आहिनि, ऐं हिकु तूं आई। कंहिंखे मजबूर ॾिसी हुनखे ग़लति फ़ाइदो वठण में शर्म बि नथो अचे हुननि खे। रिलैक्स रिलैक्स। छा थियो तोखे? तूं छो थी रोईं? कमाल साहब खे महफ़िल में वठी हुते खां मूंखे नशे शइ पीआरे ऐं हिते वठी आया। कोर्ट में कमाल साहब जे ख़िलाफ़ बयान ॾींदी? मां पुछां थो, जुरत करे सघे थी? हुनजे वज़ीर हुजण खां जॾहिं थी। ॿुधानी पीउ आहे, तव्हां हुन ख़िलाफ़ मुंहिंजो साथ ॾींदो? मां सच जो साथ ॾींदुसि ऐं ॾाढ ख़िलाफ़ आवाज़ न उथारणु बुज़दिली आहे। तव्हां छा था सम्झो मूंखे कोर्ट में इंसाफ़ मिलंदो? किथे मज़लूम औरत, किथे हो वज़ीर? कानून बि तुंहिंजो गुलाम बणियल आहे न। त पोइ ख़ामोश थी पंहिंजे बर्बादीअ ते मातम कर या ज़ुल्म सां अखियूं अखियुनि में मिलाए मुक़ाबिलो कर। मूंखे सोचणु ॾियो तव्हां। ठीकु आहे, मां सुभाणे ईंदुसि, फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। चरिया इहो छा थो करीं? छा थो करे चरिया आहे वेठो? चरियो? हा तूं चरियो, तूं चरियो, तूं चरियो हाणे छा थो करे वेठो? इम्तिहान। इम्तिहान? आओ हिते? हा। इम्तिहान जिते किथे थींदो आहे, रोड ते, ऑफिस में, घर में, शहर में, जाते काथे। हाँ जाते काथे? काथे? क़यामत में, क़यामत में। हाँ। पर चरिया क़यामत त माण्हुनि खे यादि ई कोन्हे का। ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं रिज़ल्ट निकिरंदी। रिज़ल्ट? छा तूं अंग्रेजी बि पढ़ियल आहीं छा? What nonsense! I am a student of class 10. Last 5,000 years ago. This अंग्रेजी अचे थी न, तूं ॻाल्हाए। चरियो सो चरियो। मां? हा मां चरियो, तूं चरियो, तूं चरियो। चरियो। परवीन जे कमरे में वञ ऐं हुनखे उतां कढ। हुनजो नालो निशान दसां, पर हुनजा सबूत में मिटाए छॾ। तव्हां को फिक्र न कयो, असां हुनजो नाम निशान मिटाए छॾींदासीं।
प्रवीण साहिबा ॻोठा न्यापो आयो आहे त तव्हांजे वालिद साहिब जी तबियत ॾाढी ख़राबु आहे। ही तव्हां छा पिया चओ? साहिब चयो आहे जे तव्हां वञणु चाहियो त पोइ ड्राइवर तयारु आहे, पोइ मां बि तव्हां सां हलां। न तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिकिड़ो मिंट बीहो, मां तयारु थी वेठां। तव्हां किॾां पिया हलो? इहो रस्तो मुंहिंजे घर जो रस्तो त न आहे। हेॾी काॾे था हलो था? जॾहिं सिज वेड़बो, जॾहिं तारा मेरा थींदा, जॾहिं जबल हलाया वेंदा, जॾहिं ढुकियूं वियामण ते ॾाचियूं बेकार छॾिबियूं, जॾहिं जंगली जानवर गॾु कबा, जॾहिं दरिया तपाइबा, जॾहिं जीअं पाण में मिलाइबा, ऐं जॾहिं जीअरी पूयल न्याणी पुछबी त कहिड़े ॾोह में मारी वई, ऐं जॾहिं जीअरी पूयल न्याणी पुछबी त कहिड़े ॾोह में मारी वई, जॾहिं अमालनामा खोलबा ऐं आसमान छिलबो, ऐं जॾहिं दोज़ख पारबो, ऐं जॾहिं दोज़ख पारबो, ऐं जॾहिं दोज़ख पारबो, ऐं जॾहिं दोज़ख पारबो। अरे जमाल, उड़िस तुझी पुरानी संख्या है। हाँ यार, मुंहुं सां ॾाढो धोखो कयो। चलो ख़ुदा मूंखे माफ़ करे। ॿुधो अथमि त हुन ट्रैक ई मटाए छॾियो। ख़बर न आहे, पर लॻे ईअं ई थो। पर यार हुन तोखे ॾिसी मुंहुं ई फेरे छॾियो। ज़ाहिर आहे बबुर पोखे ॿेर त न खाइबा न। हूअं बि हुनजो हक़ हुयो। हाणे त मूं बि हुनखे विसारे छॾियो आहे, न त उहो मूंखे ॾाढो यादि ईंदी। ख़ैर अचो त होटल दिल्ली कचहरी था कयूं। वाह वाह, केरा तू भाऊ? केरा तू हिते छो आयो आं? वाह वाह, मां पुछां थो तूं आहे केरो? तोखे ख़बर न आहे त असां केरु आहियूं। असां बादशाह आहियूं, बादशाह। जॾहिं मर्ज़ी पए, जिते मर्ज़ी पए, उते हलिया ईंदा आहियूं। दिल वारे दिल सॾे। मूंखे लॻे थो तूं पागल आहे।
रुगो मां पागल है ना, दुनिया वारा सब पागल है। को कंहिंजे कढा पागल आहे। चङो चङो तूं हल। मां हलण लाइ न आयो आहियां। मां बाहर में दीदार ओ लाला हू हाणे राग रंग खां बेज़ार आहे, तूं कंहिं ॿिए पासे वञ। न, असां दिल जा बादशाह आहियूं। जाॾे दिल खे वणे ओॾे उछल ॾे। उथ मां चवां थो उथ, घणी ड्रैग न कर, न त हाणे सॾु कंदो मैं सिपाहीअ खे। पंजाह जो नोट ॾे, ईमान ग़ाइब। हाणे तूं हिकु कमु कर, तूं तबले ते वे, तक तक ठैया ठैया ठैया, त मां थो नचां। टक टक ठैया ठैया ठैया, टक टक ठैया ठैया। छा कयां, कैमरा हुई त सोचो हुयुमि काई फुटेज ठाहे ऐं कंहिं चैनल खे ॾींदमि त कुझु पैसा मिलंदा ऐं किताब ख़रीद कंदमि, पर हाणे त उहा बि फुरिजी वई। हाणे छा कयां? ऐं उहो अमरा जेको मूंखे अक्सर हादसाती तौर ते मिलंदो आहे, उहो बि अलाए काथे आहे, अलाए केरु आहे, अलाए किथे रहंदो आहे। उन सां बि कूड़ायो हुयुमि त मूंखे माटुली माउ पालियो आहे। मूंखे माटुली मां किॾां आई? हिकिड़ो मामो ई त आहे जेको पंहिंजी में पूरो आहे। मां छा कयां, किथां पैसा आणियां जो इज़त जो वक़्तु गुज़री सघे ऐं मां पढ़ाई बि करे सघां। मां त तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। हाणे वधीक तव्हां डायरेक्टर आहियो, तव्हां ऑडिशन भले वठी सघो था मुंहिंजी। मोहतरम, मूं तव्हांजी ॻाल्हि ॿुधी, पर स्टेज ॾाढी ॾुखी शइ आहे। हिते को बि रीटेक न थींदो आहे। सर, मूंखे पंहिंजो पाण ते काफ़ी कॉन्फिडेंस आहे ऐं मां यकीन सां थी चवां त मां तव्हांजी उमेद ते पूरी लहंदमि। हीअ दुनिया बि त हिकिड़ी स्टेज आहे न, जिथे कोई रीटेक नाहे थींदो। ठीकु आहे, मूंखे लॻे थो त तो में कुझु गट्स आहिनि। जेकॾहिं तूं महिनत सां कमु कयो त हिकु ॾींहुं तूं स्टेज जी क्वीन थी सघीं थी। तोखे भला डांस ईंदी आहे? सर, हिंदुस्तानी चैनलनि घर घर में डांसर पैदा करे छॾिया आहिनि। मां सम्झां मां बि करे वेंदमि।
हरी हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुझी सत्या। अड़े निभागा केड़ा मरी वियो है त असांजे करामतुनि जे बारे में माण्हुनि खे केरु ॿुधाईंदो। तव्हां सही था चओ सरकार त मुरीद पीर खे मखण मकींदो आहे। ओ मुंहिंजो मतिलबु आहे त तारीफ़ कंदो आहे। मुरीद खां सवाइ पीर जी कहिड़ी लय। पोइ बि केॾां वियो है? सचा मुर्शिद तव्हांखे यादि आहे त हिकु ॾींहुं हिते गेड़ू फ़कीर पाणी पीअण आयो। हा उन जी ॻोल्हा में निकितुसि। असांखे छॾे? बाबा ॻाल्हि सिधी आहे। हुन वटि वॾो इल्मु हुयो। सोचुमि त वॾो माल कमाईंदुमि पर हू त पाण ठलो हुयो। हाँ मां बि चवां त तूं मूंखां ई वधीक लालच में ॿुॾल आहीं। हा सुथरो कोन मोटी आहे। तव्हां सही था चओ सचा मुर्शिद। सॼे महल में तव्हांजे तारीफ़ जा गुण ॻाया आहियां। हाणे ॾिसो त कीअं थो मुर्गो अची ठकाव करे। पर हाणे असांजो कुझु परसेंटेज वधायो। पढ़ियल लिखियल चेला आहियूं का मज़ाक त न आहियूं। अरे ॻाल्हि ॿुध ही पब्लिसिटीअ जो दौरु आहे। तूं वञी केबल ते स्टार हलाए पोइ ॾिस माण्हू ॾाढा सादा अथई। ॿुधो कोन हुई त ख़ैरपुर वारे खूह जो पाणी त पी विया पर हुन जी मिटी बि चटे विया हलिया। हरी हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुंहिंजी सत्या। आइडिया त ॾाढी भली ॾिनी अथव। पोइ कढो 500 जो नोट 500 रुपया ॾियो त मां स्टार लॻारायां केबल ते। अचे वठ। हरी हर गुरुनार टीटी हर करे ट्रा ट्रा वाह गुरु तुंहिंजी सत्या। आखिर मां इतनी ॿुॾतर में छो आहियां? मां हिते छा थी कयां? वरी रात थी आहे। हिते वरी वैशी जानवरनि जी रश थींदी। वरी गुनाहनि जा नवां बाब लिखबा। हिन माहौल में आखिर किस ताईं रहबो? किस ताईं? मां हिते हाणे न रहंदसि। न मां हिते न रहंदसि। जंहिं सभु कुझु ॾिनो आहे उन जे नाले ते ॾियण में माण्हू खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। पर तव्हांजी ॻाल्हियुनि त मुंहिंजे दिलि ते मोहर हणी छॾी आहे। जॾहिं हिकु MP जो पुटु दुनिया जो सभई लज़तूं छॾे मालिक जे हुकुम ते लॻे थो त मां इहो फ़ैसिलो छो नथी करे सघां? अने केतिरो पाण खे गुनाहनि जे धुॿण में धिकींदी रहंदसि। रोज़ जीअण रोज़ मरण। इन खां बहितर आहे मां हिकु फ़ैसिलो करे छॾियां। हा हिकु फ़ैसिलो करे छॾियां। जरी नथी ही ऐश ऐं आराम जी ज़िंदगी फिटी करे पंहिंजो पाण खे कंडनि ते छो थी फिटी करीं? वैशी जानवर रुगो हिते न आहिनि, उहे त जिथे किथे आहिनि। तूं ख़ूबसूरत आहीं, हसीन आहीं। छा तोखे माण्हुनि जे नफ़्सियात जी ख़बर नाहे? पंहिंजो बचो आहे। चाचा साईं भाॼी चाढ़े आई आहियां, ॾिसां हुआ। ठीकु आहे।
शर्मिली आहे, इन जी तरबियत इस्लामी तरीक़े सां कई अथमि। पुट तूं बि त दुबई में रहियो आहीं न, उतां जो कानून बि त सख़्तु हूंदो। हाँ चाचा, हाँ चाचा, उतां जो कानून थोड़ो सख़्तु आहे। असां त हिते रुगो लेबल हणी था घुमूं। पर ख़ैर, छोकिरी तव्हांजी मूंखे पसंदि आहे। तव्हां हाणे इहो ॿुधायो त हेठि मथो छा वठंदो? अरे अबा, तोसां कहिड़ा लेखा। नंढे लाइ वीचारीअ जी माउ मरी वई त पिणसि मुंहिंजे हवाले करे सऊदी कमाइण जे बहाने हली वियो त वरी मोटियो ई कोन। हिन जी मानी टिकी, पढ़ाई लिखाई, दवा दरमल, समूरो ख़र्च मूं करे हिनखे इन मंज़िल ते पहुचायो आहे। ठीकु आहे चाचा साईं, मुंहिंजे ख़्याल में त 2 लख रुपया काफ़ी आहे। वधीक तव्हां ॿुधायो। अबा, रुगो 2 लख? 2 लख भरे त मां रुगो हुनखे नौकिरी वठी ॾिनी आहे। शादीअ खां पोइ त पघार बि तव्हां ई खणंदव, मूंखे छा मिलंदो? ठीकु आहे त अधु पघार तव्हांखे ॾींदासीं, बाक़ी मां 3 ताईं ॾेई सघां थो। सो बि पक अथमि त छोकिरी तव्हांजे हथनि जी पलियल आहे, न त चाचा साईं छोकिरियूं मुंहिंजे लाइ खोड़ आहिनि। हा बाबा, तूं तसली कर। हिन त अॼु ताईं कंहिं गैर मर्द ॾांहुं अखि खणी बि न आहे ॾिठो। हा चाचा साईं, इहो त मां बि ॾिसां थो। ठीकु आहे त पुट, मथे हफ़्ते जी का तारीख़ ॾेई छॾियो। ठीकु आहे बाबा, तारीख़ बि जेका तूं ई ॾे। ठीकु आहे त पोइ मथे हफ़्ते जी जेका ईंदड़ ख़मीस थींदी, जुमे जी राति, उन ते शादी कंदासीं। ठीकु आहे। बाबा, गुनाहगार न कर। कीअं आई आहीं? मां सब कुछ छॾे आई आहियां। कंहिंजे लाइ? जंहिंजे लाइ तव्हां सब कुछ छॾियो आहे। हाँ, वरी नौ पखी। छा तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो न वणियो? न न, तुंहिंजो फ़ैसिलो को आम फ़ैसिलो न आहे, पर इन ये गस में सभई बेड़ा सहारणा पवंदा आहिनि। मां ॼाणां थी, मां बि मुसलसल केतिरनि ॾींहंनि खां उॾ तर में हुयसि। बहार बानू, दुनिया जी लज़तुनि ऐं रंगीन मिज़ाजीअ खे छॾणु कोई एॾो सवलो कमु कोन्हे। हा, तमामु ॾुखियो कमु आहे। मां चवां थी, ॿियो कमु एतिरो ॾुखियो न आहे जेतिरो ही फ़ैसिलो। पोइ बि? हा, पोइ बि मूंखे उहो ज़िक्र ॿुधायो जंहिंसां मुंहिंजे शरीर जी रग रग धोपिजी वञे। मां मालिक हक़ीक़ी जी मोहबत में फना थियण थी चाहियां। मां बिलो मां बहार बानो बणजण थी चाहियां। अच्छा, त इहो चकर आहे। वाह बिलो बेगम वाह, असांखे चकर ॾेई पाण हिते वेठी थी पिंघा लोॾी। त हीअ आहे तुंहिंजो घोट जंहिंजे लाइ तूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पई करी? न, ही मुंहिंजो घोट नाहे, ही सूंहों आहे मुंहिंजे घोट ताईं पहुचण लाइ। तूं इन ॻाल्हि खे न सम्झंदे। मां सभु कुझु सम्झां थो। रियाज़ मुंहिंजो दोस्त आहे, जेकॾहिं हिन जी जाइ ते को ॿियो हुजे हा त ज़रूर खूनरेज़ी थिए हा। अयाज़, तूं कावड़ न कर। बहार बानू खे हिते मूं नाहे घुरायो, हीअ हिते पंहिंजी मर्ज़ी सां आई आहे। ख़बर नाहे तो में लाइ कहिड़ो जादू आहे जो मकरबाज़ तवाए बि तुंहिंजे आॾो सिर झुकाए बीठी आहे। न अयाज़ न, तूं ग़लति थो सम्झी। हीअ सभु
कुदरत वारे जी करिश्मा साज़ी आहे जेको दिलनि खे फिराईंदड़ आहे। मूं त सिर्फ़ पेट्रोल खे तीली ॾेखारी आहे ऐं हीअ बाहि त पाण भड़की आहे ऐं हीअ इश्क जी बाहि आहे जेका तुंहिंजे मुंहिंजे हथ वस खां ॿाहिरि आहे। हाणे इहो फ़लसफ़ो बंदि कर ऐं बिलो खे चओ त मूंसां गॾु हले। बिला शक हीअ पंहिंजे मर्ज़ीअ जी मुख़्तियार आहे। मूं अयास हिन खे कोन रोकियो आहे। न अयास न, मुंहिंजो दग तुंहिंजो दग अलॻि आहे। मां उन्हनि रेशमी राहुनि ते ॿीहर नथी हलणु चाहियां जिन जे हेठां ख़तरनाक बारूदी सुरंगूं आहिनि। मां प्यार जे उन पंध ते निकिती आहियां जितां वापसी जो को बि दग कोन्हे। तूं मूंखे ठुकराए सुठो नथी करे, मां तोखे किडनैप कंदुसि। हाणे तोखे हिन जिस्म मां कुझु बि न मिलंदो। मां पंहिंजी रब जे आॾो तौबा ताइब थी आहियां। मां पंहिंजे कीअ ते पशेमान आहियां। अयाज़ तूं मुंहिंजो दोस्त आहीं, मुंहिंजो चयो मन। ही जवानी जो जोश हिकु न हिकु ॾींहुं साथ छॾे वेंदुई ऐं पोइ ॾाढो पशेमान थींदे ऐं थी सघे थो त उन वक़्तु तुंहिंजे लाइ तौबा जा दरवाज़ा बि बंदि थी वञनि। अयाज़ उन खां अॻु हिन निंड मां सुजाग थी ॾिस बहार बानू कीअं पंहिंजे रब खे सुञातो आहे ऐं तूं वती तो अलाह पाक खां अखियूं चोराईंदो। अयाज़ तोखे यादि आहे जॾहिं तूं ऐं मां गॾु स्कूल में पढ़ंदा हुआसीं त अरबी जो उस्ताद वनहन अकरब इलैह मिन हब्लिल वरीद पढ़ाईंदो ऐं उनजी माना सम्झाईंदो। यादि आहे तोखे? छा माना आहे उनजी? रब पाक फरमाए थो त मां तव्हांजे शहर खां वधीक वेझो आहियां। प्यारा अयाज़ भला इहो त तूं मञी थो न तूं असां सां गॾु आहे। बसि बाक़ी हिकिड़ो नंढड़ो कमु कर, तूं हुनखे पाण सां गॾु सम्झ। इहो नंढो कमु न आहे, इहो वॾो कमु आहे। अजीब ॻाल्हि आहे अयाज़, जॾहिं तूं हुनखे मञी थो त हू तोसां गॾु आहे, सिर्फ़ु हुनखे पाण सां गॾु सम्झी नथो। उनखे गॾु सम्झण खां त पोइ ज़िंदगी जी ख़बर पई थी। माण्हू जो उथण वेहण, सलाम कलाम, गुनाह सवाब, नेकी बदी ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके हू अणॼाणी में करे थो, पोइ हू पाण खे संभालण लॻे थो। एक्चुअली संभालण वारो संभाले थो तॾहिं जॾहिं इंसान महसूसात वारे अमल मां गुज़रे थो। तुंहिंजे ॻाल्हियुनि में वाकई जादू आहे। मां हलां थो पर बिलो मां तोखे छॾींदुसि कोन। बहार बानू अयाज़ ॾाढो जज़्बाती आहे, तूं रिलैक्स थी। मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे साईं? हुकुम हाकिम जो ई आहे ऐं उनजे हुकुम मञण में वॾो लुत्फ़ आहे। तॾहिं त नफ़्स मुतमइन थिए थो ऐं जॾहिं नफ़्स मुतमइन थिए थो तॾहिं खेसि जन्नत जो परवानो जारी थिए थो। तुंहिंजे लाइ इहो हुकुम आहे त तोखे हिकु दफ़ो वरी दरिया में वञिणो पवंदो, पर हिन शर्त सां त तुंहिंजे कपिड़े जी का कुंड बि आली न थिए। जीअं मुर्शिद लतीफ़ जन फरमायो आहे न त मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि मथां पांत पिसाईं। इहे कीअं थींदो? दरिया में घिड़बो त कपिड़ा त आला थींदा न। तूं तवक्कल जो तुरहो खणी खेड़ में घिरी पओ, पिटाई साईं जे हिननि सिटुनि जियां। कर तरीक़त तकियो शरीयत सुञाण, हियो हक़ीक़त हेर तूं माग मार्फत ॼाण। त साबूतीअ साण पुसणा पालो रहे। जॾहिं तरीक़त हक़ीक़त शरीयत ऐं मार्फत जी ॿेड़ी तोखे मिली वई न तॾहिं तुंहिंजो पलव पाणी में न पुसंदो। वञ बहार बानू, ही महीने जो सबक़ पको करे वरी पोइ अचिजांइ। दुआ कजो त मां साबित कदम रहां। मालिक साईं तुंहिंजी भलाई कंदो मौला जे मान में।
ॾिसो असांजे महले में मस्जिद जे पोयां हिकिड़ो छोरो प्लाट ते कब्ज़ो कई वेठो आहे जो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त उते रोज़ रोज़ नवां पकी था अचनि पिया। उहो प्लाट असां उन्हनि ख़रीद कयो आहे। भली ख़रीद करे, पर हुन वटि रोज़ रोज़ नयूं छोरियूं छो थियूं अचनि पियूं? लखे मोचरा हणी त भॼायो। तकड़ नाहे कंदी। मां मौली साहब सां बि ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं न मौलवी साहब असां सां गॾु हूंदो न त असांजी ॻाल्हि खे वज़न पवंदो वज़न। पोइ हली असां सुभाणे हुनखे डंडनि सां त्राहे रखंदासीं। पर इहे पखी आहिनि किथां जा इहा त ख़बर रखो। इन ॻाल्हि खे इते ई छॾे ॾियो। मां पाणे इन ॻाल्हि खे कोटे कढंदुसि। पोइ ॾिसिजो त इहा ॻाल्हि किथे थी पहुचे। मोहब्बत तरक्की मैंने, गिरेबां सी लिया मैंने, यारो अब तो खुश हो, ये जहर भी पी लिया मैंने। वाह जो कम के लगवा, तुझो दिमाग तो खराब ना है थियो। एक तवाइफ जे इश्क में तुके यो भी एहसास ना है त तू पंहिंजो पाण सां केड़ी रांद खेडी रहियो आहीं। रांद त मूंसां रियाज़ खेॾी रहियो आहे, जंहिं मुंहिंजी महबूबा खे पंहिंजो गुलाम बणाए छॾियो आहे। रियाज़ तू वहम न कर, हू अहिड़ो न आहे। रियाज़ असांजो दोस्त आहे, हू अहिड़ो अख बुट न आहे। अंधो आहे, सफ़ा अंधो आहे। मां उन्हनि ॿिन्हिनि खे मारे छॾींदुसि, ॿिन्हिनि खे मारे छॾींदुसि। वाह जो कम के लगवा, आराम कर, सुभाणे मां सॼी जांच लई तोखे ॿुधाईंदुमि। हाँ रियाज़, इहा तोखे पक्का त रियाज़ हिकु फ़क़ीर माण्हू आहे, तूं को बि फिक्र न कर। नसीबनि में असांखे छो सदाईं ठोकरूं आहिनि, दगा मिली आहे असांखे हर पल। छो 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 वयो खणे त बेड ते सुम्हारिस। वाह जो कम खे लगवा। सर मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हाँ पर हिते मुनासिब कोन थो लॻे। सर जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त साम्हूं पार्क आहे, उते ॻाल्हाए सघिजे थो। ठीकु आहे, अचो। सर मां खे छा ॿुधायां, मुंहिंजो चाचो मूंखे विकिरो थो करे, पैसा वठी मुंहिंजी शादी मूंखां कंहिं वॾी उमिरि जे माण्हू सां कराइण थो चाहे। जेकॾहिं उहो तोखे पसंदि न आहे ऐं तूं कंहिं ॿिए खे थी चाहें त मुंहिंजे ख़्याल में तूं पंहिंजे चाचे खे क्लियर करे ॿुधाए। सर जंहिंखे मां पसंदि थी कयां उनखे चवण जी मूं में हिम्मत न आहे। हू हिकु वॾो ऐं इज़तदार माण्हू आहे। ॾिस अल्लाह पाक जी नज़र में सभु बराबरि आहिनि, बाक़ी इहा वॾा माण्हू आहे पर असांजी पंहिंजी ईजाद आहे। पर सर मां उनखे नथी चई सघां, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो नथा। त पोइ बिस्मिल्लाह करे पंहिंजे चाचे जी मर्ज़ीअ ते शादी करे छॾ। शादी करे छॾियां? तव्हां चओ था? ज़ाहिर आहे हिकु न हिकु ॾींहुं त तोखे शादी करणी आहे न। बाक़ी जंहिंखे तूं दिलि में लिकायूं वेठी आहे उन सां प्यारु कंदी रह, तुंहिंजे लाइ इहो ई भलो आहे। छो त मिलण सां मोहबतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। उर्दू में पहाको न ॿुधो अथई त तूर के ढोल सुहाने लगते हैं। पर सर
इन दोल जो आवाज़ तो मुझे अंदर मां ईंदो आहे, परे खाना। दिल जान सा इश्क जो अंजाम ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सोणीअ खे बदनामीअ खां सवाइ कुझु न मिलियो। मूमल खे इंतज़ार ऐं ससुईअ खे जबल जा पंध नसीब थिया। तूं छो थी वक़्त खे थुॾाणी? पंहिंजे वॾनि जो चवण वठी फर्मा बरदारी जो सबूत ॾे। मूंखे तव्हांजी तरफ़ां इजाज़त आहे। ओ चरी, इजाज़त वली ॾींदा आहिनि ऐं तुंहिंजो वली तुंहिंजो चाचो आहे। ठीक है सर, तव्हां हलो। सर अरे ॻाल्हि ॿुधो, ॿ ॾींहं अॻु में मुंहिंजे वकील तव्हांखे चयो त हीअ ज़मीन ख़ाली करे वञो, हीअ ज़मीन मूं ख़रीद कई। पोइ बि अञा वेठा आहियो। साईं, असां मिसकीन माण्हू आहियूं, असां काॾे वेंदासीं? जहन्नम में वञो, हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। असां साईं 15 सालनि खां हिते वेठा आहियूं। साईं असांखे बेघर न कयो, असां पैसा वठो। अरे तव्हां मूंखे छा ॾींदो पैसा? हिते वॾो प्लाज़ा ठह प्लाज़ा ठाहियो पंहिंजूं झुगियूं त रातो राति हिनखे मां ॿाहिरि ॾियारे छॾींदुसि। साईं अलाह खां टिजो, असांखे बेघर न कयो, असां तव्हांखे पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं। साईं ज़मीन मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी मर्ज़ी। साईं ज़मीन त अलाह जी आहे, असां हुन जा बाना आहियूं। ॿिया छा तव्हांखे सोने जा पैसा ॾींदा ऐं असां तव्हांखे कूड़ा सिका था ॾियूं? अरे ही बकवास थो करे, हिन जी बकवास बंदि कर। अल्लाह जी लख दे आवाज़ हेॾो माल अथई त बि असां मिसकीननि खे बेघर थो करे। अल्लाह कदो नसीब ई न थींदई। छो था ग़रीबनि जा पारा था खणो? छा कंदो एतिरो माल? आख़िर कंहिंजे लाइ पाण खे बबाल में था विझो? वरी बि उहा ई ॻाल्हि, तूं बाबा मुंहिंजो अकेलो पुटु आहीं ऐं मां चाहियां थो त तुंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़रे, पर तूं आहे जेको वक़्त खे थुॾा पियो थो हणी। बाबा साईं, मां अॻु में बि क्लियर करे चुको आहियां, मां अॻु में बि क्लियर करे चुको आहियां त मां कंहिं बि हालत में इहो वबाल नथो करणु चाहियां। इहो सभु कुझु तव्हांखे मुबारक हुजे। पर बाबा साईं, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि त अल्लाह पाक हर इंसान खे जेको रिज़्क़ अता करे थो, उहो इन्हनि ग़रीबनि, मिसकीननि, यतीमनि जी सार लहण ऐं उन्हनि जे दुआउनि जे तुफ़ैले नसीब करे थो। बाबा साईं, जॾहिं तव्हांजो कमु थो पवे त इहे सोना आहिनि ऐं जॾहिं इक़्तिदार में था अचो त इन्हनि खे जीतामड़ो था सम्झो। सना भाए मसप वियाव वासी गंजा, तनी जी झड़प हाथी हंधा न चुरे। अलाए हिनखे किथां लॻी आहे। असांजे त 7 पीढ़ियुनि में अहिड़ो को माण्हू ई पैदा न थियो, इडियट कंहिं जाइ जो।
तव्हांखे डप नथी अचे डप नथी अचे कीअं ईंदी तव्हांखे डप त सभु बेनक आहियो तव्हांजा नक चाइनीज़ आहिनि रबया नक आहिनि ही मिनिस्टर जो बंगलो आहे कंहिं खाता खुटाए नौकरियूं खपाए मुल्क में ऊंधाए करे पंहिंजे बंगले खे रोशन कयो आहे हिननि ग़रीबनि ऐं मिसकिननि जी रत मां ठहियल हिन बंगले वटां गुज़रंदे मूंखे डप थी अचे तव्हां हुनखे वोट ॾिनो तॾहिं हुन बंगलो ठारायो आहे माल कमायो थी माल ऐं हाणे तव्हांजा बच्चा बुख था मरनि लीलूं कपिड़ा आहिनि चरिया वरी तूं हिते आयो आहीं हलो हाणे न पादर मां चरियो आहियां हा हलो तूं चरियो आहे तूं हिन बंगले में कमु कंदो तूं बि कॾहिं पादर खाईंदे ॾिस मौली साहब ॾिस हीअ हिन शहर जी मशहूरु तवाइफ़ आहे मां हिन जो फोटो बि हथ करे आयो आहियां मौली साहब हाणे तूं मूंखे ॿुधाए त हाणे छा करणो खपे बिना देर जे इन्हनि ॿिन्ही खे संसार कयो वञे साईं बिना शायदनि जे असां शायदि आहियूं न असां सभु तव्हां सां गॾु आहियूं त हलो ओचिते हली हुनजे मथां छापो हणो न त न कर तव्हां वञो ऐं वञी सने पोइ मां कढी अचोसि पोइ बाक़ी कमु आहे मुंहिंजो ठीकु आहे मोल साहब हाणे तूं पोइ असांजा कम बि ॾिसिजां परे थी हथ भली तो न जा ख़बर थी कंहिंजी तस्वीर आहे साईं बख्शू त चए थो त हिन शहर जी मशहूरु तवाइफ़ आहे मां बातचीत करे हिनखे साड़ियां थो हलो हिन चांहि खणी अचु हाज़ुर साईं साईं चांहि पी वञो मां अव्हां लाइ ठाही आहे न यार तलब न आहे खीर न आहे मोटाए पोइ हिन खीर जो बिल बाबा साईं जिन भरींदा आहिनि न जेकॾहिं मूंखां हिन खीर जा पैसा वठी त मां तुंहिंजी चांहि पीआं ही कहिड़ी ॻाल्हियूं था कयो साईं बाबा साईं जे निंड मां उथिया आहिनि साईं कलाकूं उन्हनि जी तबियत में मज़ो न आहे गार्ड पे ॿुधायो त प्लाट ख़ाली कराइण वक़्तु उते कंहिं मिसकिन पारातो ॾिनो अथनि उफ ख़ुदाया मां बाबा खे कीअं सम्झायां अलाए छो हिन दुनिया जे हिस्से में अची पिया आहिनि हीअ हेॾी माल दौलत खाइण जे लाइ घटि आहे जो अञा घणे जे चकर में मस असां मिसकिन माण्हू रोटी सां लॻायासीं त वरी उथो ए मालिक ज़ालमनि खे रुॻो रसो त ॾिए थो पर कुझु चिभट त ॾियनि कुझु त असां मिसकिन जी आहुनि में असरु थिए न त मां बि हुन हुसैन बख़्श वांगुरु ज़ालमनि जे ज़ुल्म जो शिकार थी चरियो नथी पवां मुंहिंजा मालिक असां ग़रीब जूं आहूं दाहूं तो वटि आहिनि तोखे दाह न ॾियूं पोइ कंहिंखे ॾियूं कंहिंखे दाह ॾियूं यार तू दोस्त आ तोखे एतिरो बि नथो थिए त कंहिंजी दिलि न ॾुखायां वरी पाण खे सदाएं बि फ़क़ीर तो नादर मूं किथे कॾहिं पाण खे फ़क़ीर सॾायो आहे दोस्त फ़क़ीर जी मंज़िल त ॾाढी वॾी आहे तोखे ख़बर आहे त बिलो जे हिते अचण जे करे अयाज़ पंहिंजो पाण सां छा हालत कई आहे बिलो खे मूं त कॾहिं हिते अचण लाइ न आहे चयो तो में त यार चकमक आहे बिलो भी इते थी अचे ऐं काइनात भी ऐं असीं वठूं था चप चटींदा
नादर सब तव्हांजा गुमान आहिनि अंदरि उजरो कर सब कुछ पधरो थी पवंदो। पर इहो त ॿुधाए यार त आख़िर बिलो आहे किथे? अयाज़ जो सफ़ा दम थो निकिरे। बिलो उते ई आहे जिते हुनखे हुजणु घुरिजे। मतलब त वो बाज़ार में आहे? हाँ, पंहिंजे घर में आहे। इहो त यार ॾाढो सुठो थियो। अयाज़ खे जॾहिं ख़बर पवंदी त हू ॾाढो ख़ुशि थींदो। तुंहिंजे तरफ़ां हुनजी ग़लतफ़हमी बि दूर थी वेंदी। सलाम ब्याह साईं। पुछाईंदो हिते पहुतो आहियां। छो ख़ैर त आहे? कमाल साहब जो एक्सीडेंट थियो आहे। यार लॻे थो बिलो तोखे बेहाल करे छॾींदी। हाँ यार, निभागी सां ॾाढी दिलि आहे, पर अॼुकल्ह अलाए छो परे परे आहे। रियाज़ वारे तमाशे खां पोइ हुन ते अलाए कहिड़ो असरु थियो आहे जो बदिलियल थी लॻे ऐं गुमसुम आहे। ऐं जॾहिं बि वञ त अलाए किथां थी पई ॻाल्हाए। पर यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त रियाज़ जी गुफ़्तगू हित वाइफ खे एतिरो बदिलाए छॾींदी। अनबिलीवेबल यार, अनबिलीवेबल। ही ॾिसो कमाल साहब जो एक्सीडेंट थियो आहे। पर यार कीअं थी सघे? यार अख़बार में त इहो लिखियल आहे त एक्सीडेंट को वॾो न आहे, पर इत्तेफ़ाक़ सां हुनजी ॼंग भॼी पई। यार अजीब ॻाल्हि चए बि, मामूली एक्सीडेंट ऐं ॼंग चट। इहा ई त सोचण जी ॻाल्हि आहे यार। यार उथो त हलूंसि। तव्हां वञो, मां रियाज़ वटि कोन हलंदुसि। अञा ग़लतफ़हमी अथई। ओ ख़ुदा जा बंदा, बिलो जो पंहिंजो बिगल फिरियो आहे। इन में भला रियाज़ जो कहिड़ो ॾो? बहरहाल यार तव्हां वञो। हाँ नादर असां हलूंसि। काॾियो भाॼियो कर वॾो अटकिली आहे पर वीधो काॾे असां बि असुल कोन छॾींदासीं। हाली अच ते थाम भञोसि। इहो टेलर त थोरो ॾेखारियोसि। अच
अस्सलाम वालेकुम। वाह जो कम खे लॻी असांजे यार अयाज़ जा त हाणे ला ई निकिरी विया। हू तुंहिंजे इश्क में हाणे बेअंदाज़ पीअण लॻो आहे। ऐं तूं तव्हां मुंहिंजा महिमान आहियो, वेहो। चांहि पींदो या थधो? ॿई न। मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त असांजे यार अयाज़ खे बचाए, किथे किथे हुनखे कुझु थी न वञे।